Okay, what's your name? My name is Darshan. What's your father's name? My father's name is Aliasan. Okay, what is your father's? My father is tailor master. Okay, your father is tailor master. So, where do you live? I live in the village Haji Mohammed Chatan Sheikh district and Dhaka Khairpur, UCOB. Okay, good. So, are you ready for the questions? जी सर. Okay. कुछ जनरल नॉलेज जा सवाल आहिनि जेके मां तव्हां खां पुछांदो. पाण सगुरनि जी वालदे जो नालो छा हो? अब्दुल्ला. पाण सगुरनि जे अमड़ जो नालो छा हो? बीबियाना. पाण सगुरनि ताइफ जो सफ़र कॾहिं कयो? पाण सगुरनि जी ॾाॾे जो नालो छा आहे? हज़रत अब्दुल मुतलिब. पाण सगुरनि कुल केतिरा हज कया? सिर्फ हिकु. पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे जो नालो छा आहे? हज़रत अबू तालिब अलैहि. गुड. पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं घरवारी जो नालो छा आहे? बीबी खदीजा. पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत कॾहिं मिली? 610 हिजरी. गुड. पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कॾहिं कई? 622 ईस्वी. ओके. हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम किथे पैदा थियो? काबतुल्लाह शरीफ. नजीबुल्लाह कंहिंजो लक़ब आहे? याहया. ओके. हज़रत याहया चइबो आहे. हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मज़ार किथे आहे? शाम में. गुड. हज़रत अलीअ खे कॾहिं शहीद कयो वियो? 40 हिजरी. 40 हिजरी में. पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नमाज कहिड़ी पढ़ाई? मगरिब जी. गुड. सुलह हदीबिया कॾहिं थी? 6 हिजरी. गुड. मस्जिद ज़ुल क़िबलतैन किथे आहे? मदीने में. अबुल हसन कंहिंजी कुनियत आहे? हज़रत अली अलैहि. वेरी गुड. लफ़्ज़ तीन जीअं त सूरत बि आहे हुन ते. लफ़्ज़ तीन जी माना छा आहे? अंजीर में. लफ़्ज़ अल फील जी माना छा आहे? हाथी. लफ़्ज़ निमिल जी माना छा आहे? किविल. कारून हज़रत मूसा जो छा हो? सोट. इस्लाम जो कहिड़ो रुकुन ग़रीबनि ते फ़र्ज़ न आहे? ज़कात. जंग बदर जो सभ खां नंढो शहीद केरु? हज़रत उमर. ओके. हज़रत अलीअ जो कातिल केरु? अब्दुल रहमान इब्न मुलजम. हिजरी सन कॾहिं शुरू थियो? 16 जुलाई 622. बैतुल मुक़द्दस कहिड़े ख़लीफ़े जे दौर में फ़तह थियो? हज़रत उमर फारूक. ओके. अज़ान लफ़्ज़ जी माना छा आहे? सॾ पुकार. सॾ पुकार. ठीक. पहिरें कलमे जो नालो छा आहे? कलमा तैयब. ॿिए कलमे जो नालो छा कलमा आहे? शहादत. टें जो? कलमा तमदीद. चौथे जो? कलमा तौहीद. पंजे जो? कलमा इस्तिग़फ़ार. छहें कलमे जो? रदे कफर. रदे कुफर. अच्छा. आमुल फील यानी उनजो मतिलबु छा आहे? आमुल फील जो? हाथिन वारो साहब. हाथिन वारो साहब. पहिरीं वही किथे नाज़िल थी? गार हराम. उम्महातुल मोमिनीन जी मतिलबु छा आहे? मोमिनन जी माइट. सभ खां पहिरीं गज़वा यानी जंग जेका आहे ॿुधायो उनजो नालो छा आहे? गज़वा बदर. गज़वा बदर. कहिड़े मौक़े ते 5 नमाज़ूं फ़र्ज़ थियूं हुयूं? मेराज. ओके. यसू मसीह कंहिंखे चवंदा आहिनि? हज़रत ईसा. गुड. साबुण पहिरियों कंहिं ठाहियो? हज़रत सालिह. गुड. हज दौरान केतिरा ख़ुतबा थींदा आहिनि? 3. गुड. वेरी गुड. क़ुरान मजीद जी पहिरीं सूरत कहिड़ी आहे? सूरत फातिहा. क़ुरान मजीद जी आख़िरी सूरत? सूरत नास. क़ुरान मजीद जी नंढे में नंढी सूरत? सूरत कौसर. क़ुरान जी वॾे में वॾी सूरत? सूरत बकरा. गुड. क़ुरान मजीद में मक्की सूरतूं केतिरियूं आहिनि? 86. मदनी केतिरियूं आहिनि? 28. जंग बदर कहिड़ी हिजरी में लॻी? 2 जंग उहुद कहिड़ी हिजरी में लॻी? जंग खैबर कहिड़ी हिजरी में लॻी? 7. गुड. जंग हुनैन कहिड़ी हिजरी में लॻी? 8. जंग तबूक कहिड़ी हिजरी में लॻी? 28. वेरी गुड. वेरी गुड. शाबाश पुट. ज़बूर कंहिं ते नाज़िल थियो? हज़रत दाऊद. तौरेत कंहिं ते नाज़िल थियो? हज़रत मूसा अलैहि. इंजील कंहिं ते नाज़िल थियो? हज़रत ईसा अलैहि. क़ुरान मजीद खे कंहिं ते नाज़िल थियो? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. तौरेत कहिड़ी तारीख़ ते नाज़िल थियो? रमज़ान. ओके. ज़बूर कहिड़ी तारीख़ ते नाज़िल थियो? 12 रमज़ान. इंजील कहिड़ी तारीख़ ते नाज़िल थियो? 13 रमज़ान. क़ुरान मजीद कहिड़ी तारीख़ ते नाज़िल थियो? 27 रमज़ान. गुड. मस्जिद जिन किथे आहे? मदीने में. अॼु कहिड़ी हिजरी में फ़र्ज़ थियो? 9 हिजरी. गुड. इंजील में पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो छा आहे? फारिक़ अली. क़ुरान मजीद में कुल केतिरा सिपारा आहिनि? 3. क़ुरान मजीद में कुल केतिरियूं सूरतूं आहिनि? 114. क़ुरान मजीद में कुल केतिरियूं आयतूं आहिनि? 6000. क़ुरान मजीद में लफ़्ज़ अलाह केतिरा भेरा आया आहे? 2583. गुड. क़ुरान मजीद में लफ़्ज़ मोहम्मद केतिरा भेरा आया आहे? 4 भेरा. गुड. क़ुरान मजीद यानी कुल केतिरे अरसे में तक़रीबन मुकमल थियो? 3 साल. क़ुरान मजीद में कहिड़ी सूरत में अबाबिल जो ज़िक्र थियल आहे? सूरत फील. फील.